जेको सत्संग हिकिड़ो अखर जंहिंजो नालो ब्रह्म, जैसा ब्रह्म नालो थियो, ब्रह्म सां ब्रह्म नालो थियो। अॼु ब्रह्म खे चङी सां सम्झो ब्रह्म छा आहे ऐं ब्रह्मचर्य छा आहे। मां माण्हू ईंदा आहिनि या मां ई ॿेरो सनानु कयां पियो कढ़ाई घाट ते, थोरो मां अंदरि टुकी आहीं त माण्हू मूंखे चवनि पिया, थोरी साह उन में मुझाइणो पवंदो आहे त चवनि पिया बाबा ब्रह्मचर्य उपलब्ध आहे। उहो ब्रह्मचर्य न, ऐं ब्रह्मचर्य उहो आहे बि न जेको माण्हू ईअं सोचींदा आहिनि भाई शादी न करे या ब्रह्मचर्य जो पालन करे उनखे ब्रह्मचर्य या कंहिं प्रश्न बि उथारियो त जीवन जो लक्ष्य छा आहे, उनजो लक्ष्य ब्रह्मचर्य न न कोई लक्ष्य कान्हे। ब्रह्मचर्य परिणाम आहे, लक्ष्य न आहे। ब्रह्मचर्य परिणाम, ब्रह्मचर्य घटिजंदो आहे, साधनो न पवंदो आहे। ऐं घणा ई माण्हू वरी विर्त रखंदा आहिनि ब्रह्मचर्य जा जेको सप्रेशन करे छॾियोसि ऐं ग़लति आहे। मां खोड़नि में ॾिठो, हाणे घर में त विहूं था पर इहा मोबाइल सदा सदोरी सॼो ॾेखारे थी जान। मुंहिंजे हिसाब सां जेको ब्रह्मचर्य ॿुधाइनि था भई लंगोट खे कस या स्त्रीअ खे नशो, इहो ब्रह्मचर्य न। ब्रह्म जी चर्या थींदी आहे, ब्रह्म जी चर्या ही ईश्वर चर्या है, ईश्वर चर्या। तो उहे त ब्रह्मचर्या में जेके हलिया सब गृहस्थी में। कबीर हुयो, रहदास हो, गुरु नानक हुयो, कृष्ण हुयो, राम हुयो, जेके भी संत थे कोई ब्रह्मचारी न हुया। ब्रह्म में चर्या, ब्रह्म में चर्या छाखे चइजे, ब्रह्मचर्य छा आहे। ब्रह्म हिकु ई थींदो आहे, ॼाणे माता शब्द चई उहो सभु हिकु आहे, उहो हिकु ई आहे जेको ब्रह्मा सब में हिकु व्यापक हिकु। इहो जेसिताईं माण्हू साधना सां न पवंदो, साधना खां पोइ सिद्ध, सिद्ध खां पोइ बुद्ध, बुद्ध खां पोइ सतो बुद्ध। पहिरियों साधना उन ब्रह्म में चर्या करण जे लाइ पहिरियों साधना थींदी आहे। कोई इहो न आहे, स्त्री में बि उही आहे, पुरुष में बि उही आहे, सिर्फ़ु चोलो आहे स्त्रीअ जो, पुरुष जो बि चोलो आहे, आत्मा सभिनी में आहे। घणा वरी ब्रह्मचारी स्त्री हल परे स्त्री जी निंदा, घणा त पहिरें ज़माने में स्त्री खे ॾिसंदा ई न अचे असां ब्रह्मचारी आहियूं। दो कोड़ीअ जो ब्रह्मचारी आहे जेको स्त्री खां ईअं घृणा थो करे, या कोई स्त्री काई थी वेंदी आहे ईअं चवंदी आहे मां ब्रह्मचारी आहियां ऐं पुरुषनि खां घृणा कयूं खोरनि कयूं। हिकिड़ी स्त्री बिल्कुलु ब्रह्म जी चर्चा कई सॼे सत्संग में, काथे ॿिया बि संत वेठा, उहा बि वेठी। हिकिड़े संत जो सिर्फ़ु उनखे सियारो हुयो, कंबल टच थिएसि, उहा ईअं भई फतके इशारो किए पंहिंजे सेवक खे पढ़ाईसि। वो भी ब्रह्म ज्ञानी संत हुयो। तव्हांजो कंबल थो न लॻे, अरे की कंबल ब्रह्मा आया छा, कंबल ऐं चर्चा ब्रह्म जी। हिकिड़े ब्रह्म जी चर्चा शंकराचार्य हिकिड़ो वञी शूद्र, शंकराचार्य पंहिंजे संस्मरण में लिखियो आहे,
जेको ब्रह्मचर्य जी कथा कंदो हुयो, सनान करे अचे गंगा तो हिकिड़ो शूद्र थोरो टच थियुसि ऐं शंकराचार्य नाराज़ थियुसि। हुन सत्संग वीचारे ॿुधो, पाण शंकराचार्य लिखियईं, हुन अहिड़ो चयईंसि मां तुंहिंजो ई ॿुधो आहे, मुंहिंजो शरीर टच थिए त मां शूद्र आहियां, तूं ई पाण सत्संगनि में चयो आहे सभिनी में ब्रह्म हिकु आहे, हाणे मां तोखे चयुमि त तूं शूद्र थी वेंदे छा, या तूं मूंखे छो त मां वरी छा ब्राह्मण थी वेंदुमि। उहो त शरीर आहे, शरीर तो ई ॿुधायो आहे सत्संगनि में। जेॾी महिल इहा वार्तालाप हली आहे, बिल्कुलु चई, बिल्कुलु मां ईअं चयो आहे, बिल्कुलु तो त मुंहिंजूं अखियूं खोले छॾी। ब्रह्म उहो सभ में हिकु, जंहिंखे गुरु नानक चयो आहे, आदेश तिसे आदेश, आद अनिल अनाहत जुग जुग एको वेस। आदेश चइबो आहे प्रणाम खे, हुनखे मुंहिंजो प्रणाम आहे, जेको जुगनि खां वठी हिक ई वेस में, चाहे स्त्री हुजे चाहे पुरुष हुजे, उनमें सभिनी में आहे कोई। वृंदावन में मीरा भी हिकिड़े वॾे महंत जो वो मंदिर, उन महंत खे हुयो काई स्त्री मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं न अचे, न ई मंदिर में अचे, भाला खणी करे दरबारी बीहारिया आहिनि, हिन मंदिर में काई स्त्री न अचे। मीरा जो अहिड़ो वेग, मीरा पंहिंजी मस्तीअ में जॾहिं मेवाड़ खां आई वृंदावन में गीत गाईंदी पई अचे, हुनखे हुनजी शिकिल में अहिड़ो तेज हुयो मीरा खे, जेॾी महिल उहा हिकु तारो खणी करे उतां मंदर खां जेॾी महिल अंदरि ईअं क्रॉस करे वई आहे त कंहिं दरबार जी हिमत न थी जो उन स्त्री खे कोई रोके सघे। तेज अहिड़ो भक्ति हुई मीरा जी। मीरा अगरि सोचो वञे त राधा खे बि फेल करे छॾे, अहिड़ी मीरा जे साम्हूं कृष्ण हुयो त कान। मीरा त असांजे हाणे कलयुग जी थी गुज़री आहे, मीरा जे साम्हूं कृष्ण हुयो थोरी, कृष्ण त द्वापर में थियो, पर मीरा जो गिरधर जेकी मीरा भक्ति कई आहे, या तो सुनहरी अखरनि में लिखी वञे, स्त्री थी करे मस्त थी वई, शाम जे रंग में रंगिजी वई, पंहिंजे रंग में शाम रंगे भी सघे, गानो भी, हरी न रंगाऊंगी, पीली न रंगाऊंगी, लाल न रंगाऊंगी, अपने ही रंग में रंग दे शाम पिया। वाकई कृष्ण जे रंग में रंगजी वई। अहिड़ी भक्ति, अहिड़ो तेज, जेॾी महिल जो ईअं अंदरि ईअं वई, वॾो पूजा जो थाल खणी करे, ऐं उहो छॾे बीठो हुयो महंत, ॾिठईं थाल ई किरी पियो भयता, जेको एॾो वरी स्त्री खां परे भॼंदो आहे त उनजी वरी हालत स्त्री खे ॾिसी अॻो पोइ ख़राबु थी वेंदी, किरी पियुसि थाल, क्रोध में अची चयसि तो स्त्री तूं मुंहिंजे मंदर में कीअं आई आहे? मीरा चयसि थी मां स्त्री आहियां त तूं केरु आहे? तूं मर्द आहीं ऐं कृष्ण जे मंदर में तूं पूजा करे तूं, ऐं तूं पाण खे मंदिर पुरुष थो सदाईं। कृष्ण जी भक्ति तेसि ताईं न थी सघंदी जेसि ताईं गोपी न थियो आहे। जे कृष्ण जी भक्ति कंदे त जेसि ताईं तूं गोपी न थियो आहे तेसि ताईं तूं भक्ति करे ई न सघंदो कृष्ण जी।
गोपी ही भक्ति जी कई आहे तो गोपन कई आहे तो कृष्ण जी कंहिं में भी तव्हां ॾिसंदव स्त्री तो पहिरियों केॾो वॾो ब्रह्मचारी कृष्णचंद जंहिंखे चइजे असली ब्रह्मचर्य ते कृष्ण खे घटियो ऐं कंहिंसां गॾु हुयो त कृष्ण खे अकेलो ॾिठो आहे कॾहिं मां नथो सम्झां कृष्ण अकेलो भले ही उनखे 16,108 गोपियूं सभिनि सां हिकु कृष्ण ईअं न त ब्रह्मचर्य त स्त्री परे हुन चईसि तूं पाण खे मर्द तो समझी मर्द त हिकु ई आहे मीरा चएसि थी हिकु ई मर्द आहे जंहिंजो नालो गिरधर गोपाल असां सभु हुनजो गोपियूं आहियूं अहिड़ो ताक कढी छॾेसि जे तूं मंदिर में पूजा करे तो स्त्रीअ जो विरोध थो करे भक्तिअ जो कारण स्त्रीण भक्ति यानी स्त्रीण पुरुष थी करे हाँ ध्यान मार्ग में भले पुरुषत्व हलंदो बाक़ी भक्ति त हिकु अहिड़ी शइ आहे जेसिताईं तूं भगत बि जेसिताईं स्त्रीण न थियो आहे त भक्ति न कर भक्ति आहे भक्ति जो ॿियो रूप आहे स्त्रीण जेॾी महिल ईअं चई त अखियूं खोले छॾीसि तूं पाण खे मर्द थो सम्झे पियो मर्द त हिकु आहे ऐं वरी तूं पूजा करे केॾो जिते स्त्री न आहे जिते भक्ति न आहे त कृष्ण जी पूजा थी कीअं सघंदी हिन जूं बि अखियूं न खोलियो थोरो उधव बि जेॾी महिल वियो बिंद्रावन द्वारका खां कृष्ण मोकिलियईं उधव खे ख़बर पई भई गोपियूं असली विरलाप थी कनि पियूं विरह विरह सोचींदा आहिनि माण्हू खे दुखी आहे ब्रह्मस्वामी साहिब जेको सलोक लिखो विरह जो रोई पैड़ी हदे नीहन माणी नाथ जे रोई पैड़ी हदे बिरध सुञाणी पाहे जो नेण नेणन सां गॾु सामी चए न छॾे लोड़े लोभ लहर में विरह में माण्हू सम्झंदो आहे त दुखी आहे न न लॻंदो आहे रोअंदो आहे अंदर में उहो ख़ुशियूं जंहिंखे विरह लॻियल हूंदी आहे त माण्हू सम्झंदो आहे हीउ दुखी आहे न न उहो विरह में जेको यादि कंदो आहे इहो ई प्यार का दर्द है प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा मीठा मीठा प्यारा प्यारा दर्द आए मिठो दर्द पर विरह जंहिंखे लॻी आहे विरह न लॻी त पोइ मिलण त माहौल थी पहिरियों त माण्हू खे जेसिताईं विरह न लॻी आहे अंदर में विछोड़े जो दुख न थियो आहे ऐं सभिनी भक्तनि सभिनी पहिरियों शुरू में सभिनी विछोड़े जा गीत ॻाया पोइ वरी तव्हां जंहिं ॾिसंदव हुनखे अंदरों झलक मिली वई आहे पोइ हुन जा गीत मिलण जा पहिरियों कीअं पहिरियों हीअं हिकु दर्द अॻे आहे दिलि में घणो ॿियो सजर सूर समायो सजर सूर समायो पाण हथनि सां पिरायो माता पाण हथनि सां
पिरायो आहे दर्द अगे आहे दिल में घणो ॿियो सजर सूर समायो सूरन वारो साड़ो ही पूरन वारो पाड़ो ही रोअण रुदन वारो राड़ो ही मट पाण हथन सां पिरायो पाण हथन सां पिरायो पाण हथन सां पिरायो आहे दर्द अगे आहे दिल में घणो ॿियो सजर सूर समायो शौक़ु छॾियो आहे अमीरी मां क़बूल कई आहे फ़क़ीरी मां इहो ताब सठ में तक़दीरीअ मां जेको क़िस्मत कलम वहायो आहे क़िस्मत कलम वहायो आहे पाण हथन सां पिरायो आहे दर्द अगे आहे दिल में घणो ॿियो सजर सूर समायो हिकु हो त हीअं जो हार कया में भूरल भेनर भतार कयो में तैं दम में दिलबर जो दीदार कयो में जंहिं मान निशान मुझायो आहे मान निशान मुझायो आहे पाण हथन सां पिरायो आहे दर्द अगे आहे दिल में घणो ॿियो सजर सूर समायो वरंद खे बि वान का सरतियूं सुझे बि सलाहन का मूंखे मरण जी परवाहन का मत साजुर सिरड़ो सहायो साजुर सिरड़ो सहायो पाण हथन सां पिरायो आहे दर्द अगे आहे दिल में घणो ॿियो सजर सूर विरह खां पोइ मिलन जॾहिं मिलन थी वेंदो आहे ईअं न त सिर्फ़ु मामे ई आहे हू त हुनखे सभु में इहो ई ब्रह्म नज़र उहो ईअं ई चवंदो आहे छा हाणे मिलियो महबूब मिलियो महबूब थियूं शादियूं लथा दर्द गम जुदाईअ जा ओ लथा दर्द गम जुदाईअ जा लथा दर्द गम जुदाईअ जा मिलियो महबूब थियूं शादियूं लथा दर्द गम जुदाईअ जा मिलण महबूब पुॼाणा मूं लथा सभु फिक्र फनाईअ जा ओ मिलण महबूब पुॼाणा मूं लथा सभु फिक्र फनाईअ जा सभे जाए सूरत प्रियने आया सिर ख्याल खुदाईअ जा
हो आया सिर ख्याल खुदाई जा, आया सिर ख्याल खुदाई जा। मिलो महबूब रे मिलो महबूब, तुम जानू लता जुदाई जा। मिलो महबूब रे मिलो महबूब, तुम जानू लता जुदाई जा। वो जन्म में जैसा वचन था शौक सफाई जा। वो जन्म में जैसा वचन था शौक सफाई जा। जीवत से अमल जीवत से अमल सत्य गुर जो वो हलाए हुक्म इलाही जा। जीवत से अमल रे जीवत से अमल सत्य गुर जो वो हलाए हुक्म इलाही जा। वो हलाए हुक्म इलाही जा, हलाए हुक्म इलाही जा। वो हलाए हुक्म इलाही जा, हलाए हुक्म इलाही। बोलो 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 मिलो महबूब रे मिलो महबूब, जिन शादी लता दत कमर जुदाई जा। लता दत कमर जुदाई जा। पहिरियों घर पहिरियों जेसि ताईं माण्हू कुझु करे ई न, ऐं माण्हू सोचे मां ईअं पहुची वञा, कीअं ई पहुचंदो जेसि ताईं अंदर में तोखे हुनजे लाइ प्यास न थी आहे, जेसि ताईं हुनजे लाइ तोखे अंदर में चाह न थी आहे, जेसि ताईं तोखे अंदर में हुनजे लाइ विरह न लॻी आहे, हुन ॻाल्हि ते न पहुची सघंदी चाहे तूं कुझु बि कर। ऐं वरी पहिरियों विरह आहे त विरह वरी पोइ छुटिजी वेंदी आहे। पहिरियों प्यास आहे वरी प्यास ख़तम थी वेंदी आहे, पोइ न थींदी आहे, पोइ माण्हू पराभक्ति में अची वेंदो आहे। पर पहिरियों करणी आहे, वरी ईअं माण्हू सोचींदो जॾहिं छॾणी आहे त करणी छो आहे। अनिवार्य अनिवार्य विरह भी अनिवार्य है, प्यास भी अनिवार्य है, और चाह चाह अनिवार्य आहे। जेसिताईं तुंहिंजी चाह थी न वरी इन चाह खे छॾणो भी पवंदो। हिते विरोधाभास लॻे थो, माण्हू चवंदो वरी छॾियूं त पोइ बाक़ी चाह छा जी थी। अरे न, इहा चाह पोइ छॾणी पवंदी। छो जे तोखे चाह इहा आहे, ॾिठ अंदर में अहंकार ईंदी, मूंखे चाहे मूंखे मां। जीअं राम कृष्ण परमहंस खे चाह हुई कालीअ जी, कालीअ सां ॻाल्हाईंदो, वरी इच्छा थियसि त मां ब्रह्म ज्ञान बि पायां, जेको ब्रह्म ज्ञान जी कथा हले थी पई। हिन में भक्ति में ॿ थींदा आहिनि, ब्रह्म ज्ञान में हिकु थींदो आहे। मार्ग ॿई अलॻि अलॻि आहिनि पर मंज़िल ते हिकु ई थींदो। हाणे हिन भक्तीअ में माता सां ॻाल्हाईंदो, ऐं ब्रह्म ज्ञान में हिकु ई आहे। एक सुखमनी में शब्द भी ईंदो आहे, एक जप एको साला, एक सुगर एको मना, एक रस के गुणगाऊं अनंत, मन तन जाप एक भगवान, एक एक हरा, पूरन पूर रहो प्रभ व्याह, अनेक विस्तार एक ते भय, एक अराध प्राशित गए, मन तन अंतर एक प्रभराता, गुरु प्रसाद नानक एक जाता। एक ब्रह्म ज्ञान में एक सब में